दोस्तों अस्सलाम वालेकुम। अज असांजो टॉपिक है सिंध जो एक अड़ो तारीख़ी जगह बाबत जेका न सिर्फ़ सिंध पर सॼे सिंध हिंदुस्तान की तारीख़ में वही अहमियत रखे थो। हाँ दोस्तों, मां अग ॻाल्हाए रहियो आहियां उमरकोट के किले के बारे में। ही किलो सिंध के थरपरकार ज़िले में वाक़ है। 14वीं सदी में राजपूत हुक्मरान उमर सूमरे हिन शानदार किले जो बुनियाद विधो। उन हुक्मरान के नाले ते हिन शहर जो नालो पयो उमरकोट। संदसि साल 1542 ईस्वी में जॾहिं मुग़ल बादशाह हमायूं पंहिंजी रियासत विञाए हिते पनाह वठी आयो, तॾहिं ही किलनि जूं भितूं अंदरि हिकु तारीख़ वाक़ई जनम वरितो। हाँ, हिते ही पैदा थियो मुग़ल सुल्तनत जो वॾो बादशाह अकबर अज़ीम। उमरकोट जा राजा राणा प्रसाद हमायूं जी वॾी मदद कई ऐं खेसि पंहिंजे किले में रहाइश ॾिनी। अहिड़ी रीति किले सिंध मुग़ल ॿिन्ही जी तारीख़ जो हिसो बणिजी वियो। ही किलो ॻाढ़ियुनि सिरनि ऐं पकियुनि पथरनि सां ठहियलु आहे, जंहिं में 4 वॾा मज़बूत बेराज आहिनि जेकी अॼु बि सिंध जी अज़मत जी गवाही ॾियनि था। उमरकोट किलो केतिरनि ई हुकूमतनि दौरान मां गुज़री, सूमरा समन मुग़लनि ऐं तलाबार हुक्मरान तां, पर अॼु बि उहो पंहिंजी शान सां वेठल आहे। अॼु उमरकोट किलो क़ौमी विरासत कारनि ॾांहुं वियो आहे ऐं रोज़ानो सवें माण्हू हिते ईंदा आहिनि तारीख़ साबित ऐं सिंध जी शान लाइ। आख़िर मौसीक़ी थोरो ते जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंद आई त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो। महिरबानी। ईंदड़ वीडियो ॿी तारीख़ जगह सां मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।